लाड़काने जा साथियों, मीडिया जा दोस्तों, सुजागमार तहरीक जा कारकुनों, मूं पंहिंजी सॼी मैच्योर जिंदगी जो पॉलिटिकल सफर जे इब्तिदाई दौर में आगाज कयो, वो हिनन ॿारनि जी तंज़ीम जे प्लेटफॉर्म ता हो, सुजागमार तहरीक जे प्लेटफॉर्म ता हो। तंहिंजे करे आउं सम्झां थो त अॼोके प्रोग्राम जो सुजागमार तहरीक सां गॾु आउं खुद मेज़बान आहियां। ही मुंहिंजो प्रोग्राम आहे, मुंहिंजे साथियुनि जो प्रोग्राम आहे। मुझे हमेशा मुश्किल कम पसंद है, दुखिया कम, चैलेंजिंग कम, रिवायतुन का हजल कम। जेकॾहिं अवामी तहरीक जा जलसा करना है तो रुगो टंडे बागे में, सुजावल में, ठठे में, शाहपुर चाकर में, बदीन में छो कजे। अवामी तहरीक का टंडे बागे, बदीन, ठठे, सुजावल, शाहपुर चाकर मिठीअ जे माण्हुनि खे असां या हुननि खे असां लिखी पढ़ी कोन ॾिनी आहे। मुंहिंजी ख़्वाहिश हुई त क़ौमी अवामी तहरीक खे उन्हनि इलाइक़नि में खणी वञा जंहिं लतीफ़ साईं चयो आहे, जितन पखीअ पेर तित टिन के बाहिड़ी ॿियो ॿारींदो केर, खाओड़ी कीअं खीर रे। उहे इलाइक़ा पोइ तव्हां ॾिठो शहदाद कोट में मोहब्बत सिंध रैली, भिरिया पटीगंज में सिंधियाणी तहरीक जी कॉन्फ्रेंस, टंडो आदम, डोकरी, नवदेरो में रात जो हज़ारे माण्हू रस्तनि ते। तव्हां ॾिठो वगण, तव्हां ॾिठा उहे शहर, उहे रस्ता जिन रस्तनि ते माण्हू क़ौमी अवामी तहरीक सां गंढिजण चाहिनि था, पर असीं तकलीफ़ करे हुननि इलाइक़नि में असीं सहल पसंद हुआसीं, आसानी ॻोल्हींदड़। फराज चयो आहे, हम सहल पसंद कौन से फरहाद थे, लेकिन अब शहर में तेरे कोई हमसा भी कहा है। आसानी पसंद माण्हू मुझे विच में अची वञो, माण्हुनि खे ॾिसणु चाहियां थो। अॻियां न पियो, रिकॉर्डिंग पई थींदी पर माण्हुनि खे ॾिसण था चाहियूं। अदा वेही रहो, रिकॉर्डिंग भली शइ, पर माण्हुनि सां आए टू आए कॉन्टेक्ट हुन खां वधीक शइ हिननि जी अखियुनि खे बि ॾिसी सघो। त जॾहिं ही डोकरीअ जी आइडिया आई, दोस्तनि ॾिनी, त मूंखे इहो इम्कान सुझो थिए त पहिरियों दफ़ो डोकरी में वॾो प्रोग्राम कबो, माण्हू घटि थी सघनि था, माण्हुनि में जोश घटि थी सघे थो। गर्मी आहे, अप्रैल आहे, शदीद गर्मी हूंदी, वसीला कोन्हनि, पैसा कोन्हनि, कारकुननि वटि हिकिड़े शहर मां ॿिए शहर वञण जो भाड़ो कोन्हे। पर अॼु तव्हांखे ॾिसी फैज़ को याद अचे त आज यूं मौज दर मौज गम थम गया, इस तरह गमज़दों को करार आ गया, जैसे खुशबू जुल्फ़े बहार आ गई, जैसे पैगाम दीदार यार आ गया। ये मानो ही हुजूम अज मुखा रस्ते में असांजे हिकिड़े डॉक्टर दोस्त चयो, दया साहब हीअं
छर झंग गिटियूं गिटियूं वञो पिया। 2009 खां सिंध जे हिकिड़े हिकिड़े इलाइक़े खे झरनो ॾेई छॾियो अथव। हिकिड़े ॾींहं में 20 जलसा 90 शहरनि में मोहब्बत सिंध बेदारी मार्चूं, कराची लॉन्ग मार्चूं 47 ॾींहं कंदकोट खां कराची, लॉन्गेस्ट एवर लॉन्ग मार्च इन हिस्ट्री ऑफ पाकिस्तान। लखे माण्हू कराची में गॾु करण। हैदराबाद में 22 मई ते कराची जे रस्तनि ते दहशतगर्दनि खे यलगार। पर पोइ सिंध जो मुस्तक़बिल तब्दील थींदो या न? मूं खे चयो, मूं दोस्त खे चयो त हिकिड़ी मिथ ठाहियल आहे। मिथ यानी हिकिड़ी फर्ज़ी किस्सो या कहाणी, हिकिड़ी रिवायत। उहा रिवायत ठाहियल आहे त सिंध में पीपुल्स पार्टी खटी थी वई। इहा रिवायत आहे। ऐं रिवायत इन करे थो चवां त छा वाकई पीपुल्स पार्टी खटे थी? छा वाकई पीपुल्स पार्टी सिंध में खटे थी? इहो खुद हिकिड़ो सवाल आहे। 1970 जी चूंड सॼे पाकिस्तान में वैक्यूम गुंजाइश। ऐं तव्हां सां समझींदे ॻाल्हियूं करणु चाहियां थो ॾोकरी जे भाउरनि सां। 70 जी चूंड सिंध में का बि सियासी पार्टी कान हुई। पाकिस्तान लेवल ते हिकिड़ी कन्वेंशन लीग नवाब रसूलुल्लाह खान, मगरबी पाकिस्तान में का शइ कान हुई। होॾा बांग्लादेश में हुई अवामी लीग। उनमें खाल में जुल्फकार अली भुट्टो साहब आयो। उनके बावजूद जॾहिं सिंध जी हुकूमत ठाहिण जी कोशिश कई तॾहिं सिंध असेंबली में घुर्बल तइदाद कोन हो। 3 आज़ाद मेंबर टोड़े पाण सां खया विया। तॾहिं सूबाई असेंबली जी ऐवान में बरतरी ठही। 77 में धांधलियूं फाज़िल राहू के खिलाफ, इस्माइल सोहे के खिलाफ, शम्स मेमन के खिलाफ, काजी गफ्फार के खिलाफ, हसन रुस्तमानी के खिलाफ सॼी सिंध में माण्हू अगवा कया विया। 88 उहा बराबर इलेक्शन अवामी तहरीक जो इहो स्टैंड रहियो आहे। तो सच ॻाल्हाईंदी आहे। गिला बिराए गिला ऐं मौक़िफ़ बिराए मौक़िफ़ न हूंदो आहे। 88 जी इलेक्शन बेनज़ीर साहिबा ज़िया के खिलाफ स्टैंड वरतो, वोटी आई, वॾा जलसा कयई। उहा जेन्युअनली खटी पीपुल्स पार्टी हिकिड़ी इलेक्शन 88 जी। उन खां पोइ 90 जी इलेक्शन पीपुल्स पार्टी हाराए वई। 93 जी इलेक्शन पीपुल्स पार्टी अॻे खां घटि सीटूं खयूं। 97 98 जी इलेक्शन पीपुल्स पार्टी अॻे खां अञा वधीक घटि सीटूं खयूं। वरी 2008 जी इलेक्शन बेनज़ीर साहिबा जी शहादत, पीपुल्स पार्टी वरी इलेक्शन खटी। पर 2013 जी इलेक्शन में पीपुल्स पार्टी की हुकूमत हुई। मुझे कहा गया है कि मैं उर्दू में बात करूं। पाकिस्तान की मीडिया पाकिस्तान के दूसरे लोगों तक वो बात पहुंचाना चाह रही है। 2013 की इलेक्शन 2013 की इलेक्शन में सिंध के तमाम शहरी इलाके पीपुल्स पार्टी हार गई। शिकारपुर पीपुल्स पार्टी हार गई। लाड़काना सिटी पीपुल्स पार्टी हार गई। दादू सिटी की मोस्ट ऑफ द पोलिंग्स पीपुल्स पार्टी हार गई। कासमाबाद की 124 में से 72 पोलिंग स्टेशन पीपुल्स पार्टी हार गई।
कराची मलिर हकीम बलोच जीत गया, हैदराबाद कासिमाबाद अयास पलीजो जीता, शिकारपुर इम्तियाज शेख जीत गया, नौशहरों सिटी में मुर्सा जतोई वाले जीत गए, मीरपुर खास सिटी में जफर कमाली उनसे जीत गया, सक्खर सिटी में पीपुल्स पार्टी हार गई। वजह कि सिंध के शहरी इलाकों के लोगों ने, सिंधी और उर्दू बोलने वाले लोगों ने ये समझ लिया कि ये 2 नंबर लोग हैं। ये समझ लिया कि ये लोग धांधलियों के जरिए अरब के डिस्टर्ब कर होता है, दफा चौथम नफा को लोग समझ गए कि पीपुल्स पार्टी धांधलियों के जरिए, दहशत के जरिए इलेक्शन जीत रही है। लोकल गवर्नमेंट इलेक्शन में डब्बे भरे गए। पीपुल्स पार्टी की क़यादत से मैं सवाल पूछ रहा हूं, आप में से कोई है जो बताए कि बेनजीर भुट्टो केस में पीपुल्स पार्टी का वकील कौन है? कोई बता सकेगा इन हजारों लोगों में से कि बेनजीर भुट्टो के मुकदमे में आसिफ जरदारी और बिलावल भुट्टो की तरफ से पीपुल्स पार्टी के वकील का नाम क्या है? जुल्फकार अली भुट्टो के मुकदमे में पीपुल्स पार्टी का वकील कौन सा है? शाहनवाज और मुर्तजा के कत्ल के मुकदमों में पीपुल्स पार्टी का वजीर कौन है? कोई नहीं बता सकेगा, मगर हर शख्स को पता है कि अयान अली के लिए और डॉक्टर आसिम के लिए पीपुल्स पार्टी की तरफ से लतीफ खोसाल मुकदमा लड़ रहा है। पीपुल्स पार्टी के जरदारी साहब की हिदायत पर डॉक्टर आसिम को 6 घंटे हॉस्पिटल से गुम किया गया। नवाज शरीफ से लंदन में बातचीत में भी अहम नुक्ता है कि अयान अली का नाम ECL से निकाला जाए। यह है पीपुल्स पार्टी। नहीं वास्ता बेनजीर से, नहीं वास्ता जुल्फकार अली भुट्टो से, नहीं वास्ता सिंध के ठर में मरने वाले 500 बच्चों से, नहीं वास्ता टंडो मोहम्मद खान में मरने वाले सैकड़ों बच्चों से, नहीं वास्ता केन शाह के डूबे हुए लोगों से, नहीं है वास्ता फुल और थोड़ी बंद के घरों से बेघर किए हुए 4-5 साल से महरूम लोगों से, नहीं वास्ता कराची के सड़कों पे मरने वाले लोगों से, नहीं वास्ता फजीला सरकी से जो बच्ची आज तक गुम है, नहीं वास्ता इमरान जोजों से जो गुम है, अपनी माँ से दूर है, नहीं वास्ता किसी अंजलि से, किसी लता से, किसी आशा से, किसी चक के भाइयों से, उमरकोट के भाइयों से कोई ताल्लुक नहीं है पीपुल्स पार्टी का। आप चावलों की सरजमीन के लोग हैं जो सारियों यानी राइस के साथ, उन फसलों के साथ जो हशर किया गया, जिस तरह गंदुम की कीमतें गिराई गई, जिस तरह अभी खाली बोरियां गंदुम जमा करने के लिए जिसको बारदाना कहा जाता है वो जिस तरह ब्लैकमेल किया जा रहा है, जिस तरह गन्ने की फसलों की कीमतें गिरा दी गई। क्यों गिरा दी गई? ताकि लोग सिंध की तमाम जमीनें बेच दें और वो जमीनें खरीदे पीपुल्स पार्टी के अहले इक़्तिदार, और फिर उन जमीनों को वो आगे चल के दें बड़े बड़े बिल्डर्स को, जिस तरह कराची में दिया गया है, और सिंधियों को, पाकिस्तानियों को आलमी ताकतों के हवाले करके वो जमीनें मल्टीनेशनल कंपनियों को दी जाए और सिंधी जाके गोरख की पहाड़ियों पे और कारूझर पे और खीरथर के पहाड़ों के चरणों में जाके रहें। शहर, गांव, हाईवे और रास्ते उनसे छीन लिए जाए। और इसी शर्त पे मियां नवाज शरीफ साहब उनके साथ ताउन कर रहे हैं कि आप हमारे कामों में मुदाखलत न करें, हम आपके कामों में मुदाखलत नहीं करेंगे। यानी आप सोचें कि लंदन में जो मुलाकात हो रही है, उस मुलाकात में बातचीत ये नहीं है कि सिंध के लोगों को क्या मिलेगा, पंजाब को क्या मिलेगा, बलूचिस्तान को क्या मिलेगा। बातचीत क्या हो रही है लंदन में कि FIA और नेब के इख्तियारात कम किए जाएं। जो टेलीफोन पे बात हो रही है, जो इसाक डार और रहमान मलिक और कयूम सुमरो बात कर रहे हैं, उस बात की बुनियाद क्या है कि नेब के, FIA के, रेंजर्स के कानून नाफिज करके इन्वेस्टिगेट करने के इख्तियारात कम किए जाएं। सिंध का जो हशर हो, पाकिस्तान का जो हशर वो हो,
$56 करोड़ एक किश्ती में डाल के दुबई भेजे जा रहे हैं। $56 करोड़ समझते हैं? 56 अरब रुपए। 56 अरब, 1 करोड़ में 100 लाख, 1 अरब में 100 करोड़। 56 अरब रुपए एक किश्ती में पीपुल्स पार्टी की कयादत डाल के मुल्क से बाहर भेज रही थी। इन दौर में प्यारा हो इतने सवेल मुकर आया तकरीर कयूं। हिकिड़ी भेण आई, उन ॻाल्हायो छोकिरियूं ज़बरदस्त पियूं कनि, ॿिए वरी चयो छोकिरियूं मेकअप पियूं कनि, ॿिए वरी चयो त छोकिरा जेके वांदा आहिनि कुझु कोन था कनि, ॿिए वरी चयो त छोकिरियूं रुगो स्टार प्लस जा ड्रामा पियूं ॾिसनि। ॻाल्हियुनि अधु हुननि जी में वज़न हो, अधु हुननि जी वज़न हो। मुनीर छोकिरियुनि सां इहो हशर इन करे आहे तो मुनीर न्याज़ी जो शहर आहे रुगो छोकिरनि खे मर्दनि खे ॾोह ॾियण जे बदिरां जेके असांजी भेनरूं वेठियूं आहिनि, मर्दनि ज़ुल्म करे छॾियो, मर्दनि तबाह करे छॾियो, इहो हिकिड़ो हिसो हुनजो सही आहे। तो मुनीर न्याज़ी जो शहर आहे त कुछ उंज भी रावा औखिया सन, कुछ गल विच गम दा तौक भी सी, कुछ शहर के लोग भी जालिम सन, कुछ मैनू मरण दा शौक भी सी। तो कुछ शहर जा मानू जालिम हैं, कुछ मैनू मरण दा शौक भी सी, कुछ असांखे भी खुटी खयो भी थी है। असांजे भेनरनि खे कंहिं रोकियो आहे त जेके पैसा हू पंहिंजे सौट की शादीअ ते 3 जोड़ा ठाहिण लाइ ख़र्च कनि थियूं, उन्हनि मां हू कंप्यूटर जे नए कोर्स में दाख़िला वठी करे। उन्हनि खे कंहिं रोकियो आहे त जेको मोबाइल जे बैलेंस ते ग़रीब घर जी न्याणी बि ख़र्च थी करे, उन जे बजाए हू कंहिं अख़बार जो एडिटोरियल पेज पढ़ण लाइ उहा अख़बार घुराए वठे। सिंध जे न्याणियुनि खे कंहिं रोकियो आहे त उहो सुबुह जो पंहिंजे भाउरनि ऐं पुटनि ऐं पीअनि खां अख़बार वठी उन में ख़बर पढ़नि। अख़बार पढ़ण हिते का आहे सिंधी छोकिरी, आॾी पुछा कंदुसि आऊं हीअ यकदम दावा, हिते का सिंधी छोकिरी आहे जेका चवे त अॼोकी सिंधी अख़बार अवामी आवाज़, काविश, इबरत, सिंध एक्सप्रेस, जीजल जूं आके 4 हेडिंग्स ॿुधाए सघां थी, मूंखे यादि आहिनि। अॼु मूं सुबुह जो अख़बार पढ़ी, फ्रंट पेज आहे का मुंहिंजो हथु खणे ऐं सॼो पुछंदो हुआसीं, कान्हे। 1000 खनि भेनरूं वेठियूं आहिनि, कोन्हनि। कंहिं रोकियो आहे तव्हांखे अख़बारनि पढ़ण खां? बराबरि मर्द एनकरेज कोन था कनि, बराबरि मर्द तव्हांजे राह में रुकावट आहिनि, पर पाण ई ईंदो ख़ान आऊं बि कुझु जॻह भरी थियां, पाण त का हिम्मत करणी पवंदी। अख़बार पढ़ण माना करंट अफेयर्स खे ॼाणण, ऐं उहा जॾहिं मां अख़बार न पई पढ़े त धीअ कोन पई पढ़े, ऐं जॾहिं धीअ कोन पई पढ़े त पोटी ऐं ॾोहिटी कोन पई पढ़े। लातालुक थी वई करंट अफेयर्स का। पेट्रोल जो कीमत किरी त किरी, न किरी त न किरी, CNG खुलियल आहे या बंद आहे, कणक जो बारदानो मिलियो न मिलियो, सारियुनि जा अघ किरिया न किरिया, विकी लीक्स जो छा थियो, पनामा लीक्स जो छा थियो, वज़ीर आज़म आयो वियो, असांजो MNA केतिरा पैसा खाइयो, MPA केतिरा पैसा खाइयो, तलक ई कोन्हे। ॿियो त ठहियो हितां बि केरु हथु कोन खणंदो, अनाउंसर वेठियो का बि भेण हथु कोन खणंदी। वधि में वधि कहिड़ी एडिटोरियल पेज फलाणो मुंहिंजो मज़मून आयो आहे या फलाणे सौट लिखियो आहे हुनजो मज़मून पढ़ी छॾिबो। अख़बार सॼी रोज़ पढ़ण केरु आहे तव्हां मां, कहिड़ी भेण आहे जेका चवे त रोज़ जियो या ARY या एक्सप्रेस या समा या सिंध TV या आवाज़ या महराण या KTN जूं 20 मिंट वेही ख़बरूं ॿुधंदी आहियां, बुलेटिन खां वठी किथे थी ॿुधाए? का हिकिड़ी भेण हूंदी। तंहिंजे करे इन सॼे माहौल में, इन सॼे माहौल में जेका भाउरनि आर्ग्यू पिया कनि, असांजे नंढड़ा ॿारनि, औरतूं मेकअप थियूं कनि, औरतूं TV पे ॾिसनि, औरतुनि में अकुल कोन्हे, कुड़ीअ में अकुल आहे। अड़े तव्हां मर्दनि में पंहिंजे दिलि ते रखी, ईमान ते हथु रखी, पंहिंजे मग़ज़ ते हथु रखी, पंहिंजे वतन ऐं पंहिंजे क़ौम ऐं शहीदनि खे यादि रखी ईमान सां ॻाल्हायो त सिंध में जेके मर्द आहिनि उहे जॾहिं वॾी उमिरि जा थींदा आहिनि, उन्हनि जे ज़मीनुनि, उन्हनि जे ॿनियुनि, उन्हनि जी प्रॉपर्टीज़, उन्हनि जे बैंक अकाउंट में अखियूं विझी उन पीउ जे मरण जो इंतज़ारु
धीअरूं कंदियूं आहिनि या पुट कंदा आहिनि। तव्हांजे घर में जे 3 न्याणियूं आहिनि 4 पुट आहिनि त हुन मां न्याणी तव्हांजे लाइ दुआ घुरंदी रहंदी त मुंहिंजे पीउ जी हयाती हुजे, मुंहिंजे मथां छप्पर छांव थी बीठो हुजे ऐं पुट इंतज़ार में हूंदो कि इहा मिल्कियत बाबू हथु कढे त मूंखे मिले। कहिड़ो पीउ आहे जेको 9 महीना पंहिंजे कुख में पंहिंजे बच्चे खे पाले ताते वॾे करण जी दावा करे सघे। पासो न वराए, असांजूं माऊं पासो न वराए सघनि, असांजूं माऊं उन में घड़ा खणनि, झंड पीअनि, ॿोड़ रधीनि, तव्हांखे सुबुह जो नाश्ता ठाहे ॾियनि, अॻे 3 नंढड़नि ॿारनि खे संभालीनि, वरी चौथों पेट में हुजे, बीमार थियनि, खाइण लाइ हुजे, काइम अली शाह जहिड़नि माण्हुनि जा तबसरा हुजनि त थर में माऊं दाइन खां ॿार थियूं ॼणाइनि, इन करे ॿार मरी था वञनि। उहे बुखियूं मायूं, अभरियूं माऊं, पेट बुखायल माऊं, हिकिड़ो वेलो बि न खाईंदड़ माऊं, उहे ॿार ॼणीनि थियूं, उन्हनि खे पालीनि थियूं, उन्हनि खे वॾो कनि थियूं, उन्हनि खे बेगानी दुनिया में पंहिंजे पेरनि ते बीहण जो कस ॾियनि थियूं। हिकिड़ो मर्द करे ॾेखारे ऐं पोइ ॿार ॼमण खां पोइ राति जो उजाॻो 4-5 सालनि ताईं जेको बीठायो, टोपियूं पायो, मुछूं वचो, तकरियूं छोकिरनि पे कयूं, उहो हाले पोटो छोकिरो तकरे, इन हाले पोटे जी माउ जेकर राति जो ओजागा करे हिनखे ताते पाले वॾो न करे आ त इहो त नंढपण में गुज़ारे वञे। पीउ हाले पोटे जो या पीउ जेके वेठा आहिनि ख़ुशि तो हुनजो पीउ वेही हुन लाइ जाॻे आ, रातिनि जो ओजागा करे आ, उनखे मथां वेही मच्छरनि लाइ मथां रली विझे सा, मुंहं तां मक्खियूं उॾाए सा, दस्तनि उल्टनि में लीमे वारो पाणी पियारे सा, पीउ त पियो घुमे आ या माउ हुई जंहिंजे करे ताईं सभु वॾा थी हेॾा थिया। ज़ाल मुमकिन आहे त जीअं ज़ाल असीं त खणी कुझु एक्सेप्शनल केसिस आहियूं जिन जूं ज़ालूं नौकरियूं कनि थियूं, जिन जूं ज़ालूं ड्राइविंग कनि थियूं, जिन जूं ज़ालूं ॿाहिरि वञनि थियूं। ॿी, तव्हांखे जेकॾहिं कंहिं औरत वांगुरु 24 कलाक ॾींहं जा, पोइ वरी हफ़्ता, पोइ महीना, सालनि जा साल ॾोकरीअ जे हिकिड़े घर में छोकिरी ॼमे ऐं पोइ लाश निकिरेसि, तेसी ॾोकरीअ जो उन घर में वॾी थिए, सॼी ज़िंदगी उन हिकिड़े घर में नगर पार्कर में गुज़ारे छॾे। गर्मी आहे, मुड़ुस त गोॾ ॿधी गंजी पाए हले वियो रस्ते ते, वरी वाह जे कप ते वेठो आहे, उहा माई जेका उन खोलीअ जहिड़े घर में लोड शेडिंग में उन में उहा जेका माई वेठी आहे, ॿार बि वेठी पाले, तव्हां लाइ ओड़ बि रधे पई, तव्हांजे लाइ हंधि बि विछाए पई त हंधि सवेल विछाए छॾिजे त थधो थिए, तव्हां मां केरु करे सघंदो? सालनि जा साल ईअं घर में बंदि रही मुमकिन कोन्हे, कंपेरिजन ई कोन्हे। कुर्बानीअ जो औरत सां कंपेरिजन कोन्हे, स्ट्रेटजी जो औरत सां कंपेरिजन कोन्हे। हिकिड़े घर मां ॿिए घर में वञो था, राति जो निंड कोन थी अचंदो, हंधि बदिलजी थो वञे, विहाणो बदिलजे, निंड कोन ईंदी आहे माण्हू खे। उहा औरत जंहिं घर में 25 साल, 28 साल, 30 साल जिते नंढियूं तंजड़नि खां वॾी थी, उनखे ओचितो तव्हां कपिड़ा ॿधाए ॿिए घर मोकिले छॾियो, उते सावरा वेठा आहिनि, अजनबी घर, अजनबी कमरा, अजनबी रधणा, अजनबी बाथरूम, अजनबी खटूं, का सुञाणप कान्हे, अजनबी पखा बटण जी ख़बर कान्हे। उते उहा सर्वाइव थी करे ईअं मर्द सर्वाइव करे सघंदो त हिकिड़े खोली जेल जी कोठी हुजे, साफ़ अजनबी इलाइक़े जी, तव्हां ईंदव कराची 3 ॾींहंनि खां पोइ घर थो यादि अचंदो, हुनखे 25 साल जे घर में रही कंद कोट में या नगर पार करके उन घर खे छॾे वरी वञी भिरिया पोती, वरी चोईअ पोती ऐं वरी उते नई ज़िंदगीअ जो आगाज़ कंहिं करे सघंदो? कोन था करे सघो। पर इहो रुॻो हिकिड़ो पासो आहे। छा औरत जी ड्यूटी रुॻो इहा हुअणु खपे त घरनि में बहितरीन ज़ाल थिए ऐं बहितरीन माउ थिए ऐं बहितरीन कुर्बानी जो मुजस्समो थी, मुड़ुस तां वेठी, पुट तां वेठी, पीउ तां वेठी नर पखी हकले ऐं वरी मर्द साराए त शाबाश जवान जी थी वॾी ख़िदमत थी करी, इहा बि ठगी अथव। जॾहिं मर्द रुॻो हुनखे चए त वॾी कुर्बानी ॾींदड़ आहे, घर हलाईंदड़ आहे, कपिड़ा इस्त्री करे थी, ॿार सांडे थी, हिन जो मक़सदु हिनजी इम्प्लाइड माना इहा आहे इहो ई कमु कंदी रहे, इहा बि ठगी अथव। इहो हिकिड़ो पासो आहे। पर ॿियो, गोल्डा मेयर, इज़राइल जी वज़ीर आज़म, इंदिरा गांधी, बेनज़ीर भुट्टो, हसीना वाजिद, खालिदा ज़िया, मार्गरेट थैचर, हिलरी क्लिंटन, जेका सॼे अमेरिका जे मर्दनि खे नचाए पई, प्राइमरीज़ खटे पई, मुक़ाबलो आहे
सैंडर्स ऐं ट्रम्प सां दू बदू माई आहे हिलरी क्लिंटन विड़े पई ऐं हू ल्यू खोलान हू ज़ोया आंद्रोविच हू जमीला भूपाशा हू मैदान में विढ़ंदड़ ज़रकाऊं हू बख्तावर हू बागुल इहे मैदान कंदड़ ऐं हू सिंध जी अज़ीम सूरमी जॾहिं कराची ते यलगार थी तॾहिं पंहिंजे रत सां कराची खे सुख कंदड़ ग़ज़ाला बतूल सिद्दीकी इहो औरतुनि जो रूप पाए ग़ज़ाला जी उहा ॻाल्हि ॿोल ॾिठी अथव तव्हां चाहे ॾिठी हुजे हथ मथे करे जेको शहादत खां अॻु में कंहिं ॾिठी आहे थोरनि दोस्तनि ॾिठी आहे वञी ॾिसो छा चयो अथसि लफ़्ज़ वञी पढ़ो ग़ज़ाला जा ऐं ॿुधो टीवी ते ॾिसो नेट ते ॾिसो ग़ज़ाला जहिड़ियूं छोकिरियूं ग़ज़ाला जहिड़ियूं माऊं ऐं ग़ज़ाला त थारू शाह जी ऐं ॾैरकीअ जी ऐं शेख भिरके जी बोड़ घणी तरह औरत कोन हुई बुखी लंघण वीचारी खाइण लाइ कुझु कोन ओचितो खणी असां वञी रैली में पहुचायोसि पोइ नारा ई ओचिती गोलीअ जी लॻी वञी ॿुधोसि टेलीविजन ते छा चयो अथसि मरण खां अॻु में त सिंध विराइण कोन ॾींदासीं सिंध विराइण चाहियो था असांजे लाशनि तां गुज़रणो पवंदो ऐं पंहिंजो लाश पेश कई 2.5 लख पगार हुई ग़ज़ाला बतूल सिद्दीकी जी 2.5 लख ऐं मुड़स ज़रदारी वो इटली में PIA जो ऑफिसर नंढड़ा ॿार उहा माई सिंध जे सद ते पहुची वञे ऐं पाण चऊं त औरतूं मेकअप पियो कनि स्टार प्लस जा ड्रामा पियो ॾिसनि औरतुनि जा सभु दरवाज़ा बंदि करे पोइ हुनखे जेकॾहिं शीशे जे ड्रेसिंग टेबल जे साम्हूं विहारे छॾींदव त पोइ छा कंदी हुन शीशे में ॾिसंदी रहंदी खोलियो हुन लाइ दरवाज़ा खोलियो हुन लाइ रस्ता ॾियो हुनखे मैदान अचण ॾियो हुनखे मुक़ाबले में पोइ मुक़ाबिलो कयो ऐं मुक़ाबिलो कयो त ख़बर पवंदो त घणे बि सौ आहे हिते वेठो आहे हिकु डॉक्टर आहे सोहेल खेड़ो डॉक्टर भीखाराम डॉक्टर हनान हैदराबाद जा डॉक्टर आगा ताज डॉक्टर मंजूर मूंसां अची आर्ग्यू कयूं मूंखे चऊं सिंध में वॾो ज़ुल्म थी वियो आहे मुंहिंजो कहिड़ो ज़ुल्म थियो आहे चऊं हाई कोर्ट जे हिकिड़े जज साहिब खे कंहिं ज़माने में एडमिशन हुनजी नियाणी खे कोन मिली तंहिं करे अॻे हूंदी हुई छोकिरनि जी सीटुनि जी कोटा मुंहिंजो हा चए पोइ सुप्रीम कोर्ट उहा कोटा ख़तमु करे छॾी त छोकिरियूं अचनि मेरिट ते मुंहिंजो पोइ हा चई हाणे LMC में जॾहिं मेरिट ते छोकिरियूं थियूं अचनि त 70% छोकिरियूं आहिनि 30% छोकिरा आहिनि ओपन मेरिट ते छोकिरनि शिकस्त ॾेई छॾी आहे छोकिरनि खे छोकिरा 30% ऐं छोकिरियूं शादी खां पोइ हली थो वञनि मोकिल कंदा ॿाहिरि बेॾा डॉक्टरनि जी खोट थी पई आहे तंहिंजे करे मूंखे चई तव्हीं केस विड़ो त छोकिरनि जी ओपन मेरिट ख़तमु कयो छोकिरियूं रुॻो सीटुनि ते अचनि मुंहिंजो बाबा वाह जो मुंहिंजे लाइ कमु हलियो अथव त आऊं चवां त छोकिरियूं मेरिट ते न अचनि चयोसीं हा 70% सीटुनि ते छोकिरियूं कब्ज़ो करे वियो हीअ जेका ॿार सुजात ॿार तहरीक जा ॿार सिंध जा ॿार इन्हनि सां जेको तव्हां हशर करायो आहे तव्हां माना सिंध जे माण्हुनि तव्हां सोचियो था मूंखां कल्ह महिराण TV इंटरव्यू कयो हुनजे मेज़बान मूंखां पुछो तारिक मजीद सुभाणे हलंदो उहो प्रोग्राम शायदि मूंखां पुछई चई सिंध सां हीअ अशर आहे हीअ जेको हूंदो आहे शाम ग़रीब आहे सिंध सां हीअ थी वियो हीअ थी वियो हीअ थी वियो हीअ थी वियो मुंहिंजो आहे चई इन जो ज़िमेदार केरु आहे मुंहिंजो तूं आऊं कीअं ज़िमेदार आहियां मुझे तू जॾहिं वोट ॾींदे त तोहर में 500 रुपया कंहिं ॾिना शादीअ में पुओ कंहिं ॾिनो मुंहिंजे कब्रस्तान में मुंहिंजे ॾाॾे जी तदफ़ीन लाइ केरु आयो वोट ॾियण महिल ॾिसंदे फलाणो असांजे घर हली आयो वोट ॾियण महिल इहो कोन ॾिसंदे त हीउ मुंहिंजे इलाइक़े जे रोड जा पैसा खाई वियो हीउ मुंहिंजे स्कूल जा पैसा खाई वियो हीउ बेसिक हेल्थ यूनिट जा पैसा खाई वियो हिन महीने MPA हीउ पोलियो जे ड्रॉप्स जा पैसा खाई वियो तूं ॾिसंदे ही मूं वटि हली आयो मुंहिंजे घर आयो ऐं तोखे नोट में इहो न ॿुधायो वञे त कम कहिड़ा थिया तोखे ॿुधायो वञे ओ घड़ी ख़ुदा बख़्श में शहीदनि जो क़ब्रिस्तान हाणे सिंधी माण्हुनि जी लेवल इहा हुजे की उहो चए मूंखे रोट ॾियो चए ओ घड़ी ख़ुदा बख़्श में क़ब्रिस्तान ते अदा ठीकु आहे अदा स्कूल ओ घड़ी ख़ुदा बख़्श में शहीदनि जो क़ब्रिस्तान अदा हा ठीकु आहे पोलियो ओ घड़ी ख़ुदा अब हा सही ॻाल्हि आहे पोलियो जा अब टने मां ओ शहीदनि जो क़ब्रिस्तान अब थर में मां ओ घड़ी शहीद घड़ी ख़ुदा बख़्श शहीदनि खे मुंहुं मारियो सिंधियुनि मारियो आहे कब्रिस्तान में जिन मारियो आहे हुन सां गॾु वेठा आहियो जिन मारियो बेनज़ीर खे हुनखे गार्ड ऑफ ऑनर पिया ॾियो ऐं जिन ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे मारियो ऐं हिन दौर में हुकूमत वटायो उन ग़ुलाम इसाक़ ख़ान सां गॾिया वेठा आहियो उनखे बेनज़ीर
साहिबा असलम बेग के जमहूरत जो तमगो पिन तमगा जमहूरत असलम बेग कहिड़ो जे हैदराबाद किले में एमक्यूएम ते ऑपरेशन पे जो उनखे रोकियो ज़ियाउल हक़ सां गॾिया केरु वेठा गुलाम इसाक़ खान सां बेनज़ीर साहिबा ओत पे खयो आसिफ ज़रदारी मुशर्रफ सां गॾु वेठो आहे बाक़ी सिंधी आहिनि न इन्हनि वीचारनि मां पंहिंजे हथनि सां माण्हू मारे गड़ी ख़ुदा बख़्शे क़ब्रिस्तान में तव्हीं सभु पूरे आया तंहिं करे हिसाब किताब असांजो रहियल आहे तव्हां सां ॿियनि ते को कोन्हे तव्हांजा रोड रस्ता नौकरियूं बदिलियूं सिंध में कहिड़ी शइ हिननि नाहे खपाई ही जेके तव्हांजा बच्चा वेठा आहिनि न इन्हनि जे पेरनि में जेका जुती फाटल आहे इन जी ज़िम्मेदार पीपल्स पार्टी ये देखो तमाम हेपेटाइटिस पे फैलजे इन जी ज़िम्मेदार पीपल्स पार्टी थो ये जेके अंजलियूं पे खजन ये कंहिंजे दौर में पे खजन 2008 खां 5-5-6 सिंधी न्याणियूं अगवा पे थियनि हिंदू न्याणियूं फोर्स कन्वर्जन पे थे कंहिंजे दौर में पे थे को पंजाबी साम्राज्य मुहाजिर साम्राज्य पश्तून साम्राज्य अमेरिकी साम्राज्य यहूदी साम्राज्य हिंदू साम्राज्य वो अची चए थो त बाबा मीरपुर माथे मां छोकिरी अगवा करे उनजो मज़हब मटाए छॾियो ये कड़क जो बारदानो आहे पुतिन खणी वियो आहे चीनी सदर है अमेरिका अची हिलरी क्लिंटन बारदानो लिकाए वियो आहे नवाज शरीफ अची बारदानो खणी भॼी वियो आहे केरु खणी वियो आहे तव्हांजी दवाऊं तव्हांजो बंदि टोड़ी बंदि कोई इंडिया अची टोड़ियो इज़राइल अची टोड़ियो पंजाब अची अमेरिका कंहिं अची टोड़ियो कच्छ कंहिं अची ॾिनो हे ख़ैरपुर नाथन शाह कंहिं अची मोड़ियो कंहिं अची तव्हांखे उन्हनि खे तव्हीं गॾिया वेठा आहियो उन्हनि खां तव्हीं पिया पुआ वठो वो वडेरो अचे तो शादी में उठी उनके सब का ढोड़ था पायो ढोड़ पाण जो तव्हांखे तव्हांजो ज़मीर मलामत नथो करे तव्हांजा पेर कोन था लड़खड़ाइन तव्हांजे अखियूं हेठि कोन्हियूं थी वञनि जॾहिं पीपल्स पार्टी जे वडेरे खे हथ था ॾियो तव्हांखे शर्म नथो अचे तव्हीं सत लुटींदड़ वडेरनि खे वञी हथ था ॾियो तव्हीं पिचको पिया कयो बशीर कुरैशी मरी मरी वई मुर्तज़ा भुट्टो मरी वियो फलाणो मरी वियो उन्हनि जिन जे दौरनि में मोह उन्हनि जिन माण्हुनि जे दौरनि में ग़ज़ाल जा लाश मिलिया उन्हनि खे हथ पिया ॾियो उन्हनि जे गाॾियुनि सां गॾु डोड़ो पिया उन्हनि जे गाॾियुनि जा दरवाज़ा पिया खोलियो शादीअ में उनखे सॼे मुख्य स्टेज ते कुर्सीअ ते था विहारियो पोइ वरी चओ था असां सिंधी माण्हुनि सां ज़्यादती पई थिए ज़्यादती पाण कयो मुखे मुंह पिरन बधी विधो वार में उभाई चवन त मथा पांग पुसाई मुखे मुझे महबूबन पकड़े पानी में उछलाया मथा वरी बी चवन पिया खबरदार कपड़ा न पुसाई पाण सिंध के तबाह कदड़न जी झोली में उछलायो था ये डोकरी है यानी डोकरी में केर है एमपी है खबर ना कि एमपी केर है अजीज अहमद एमएनए केरु आहे ॿुधायो मूंखे तव्हां मां मूंखे 10 माण्हुनि जा नाला ॿुधायो जिन खे मेरिट ते बिना सिफारिश बिना पोलिंग स्टेशन खटण जे शर्त जे बिना पैसनि वठण जे उनखे 16 ग्रेड जी 10 नौकरियूं मिलियूं जिन लाड़काणे में तव्हांखे चैलेंज थो कयां उहे माण्हू हुते पेश कयो आउं इस्तीफ़ा ॾेई पीपल्स पार्टी में शामिल थी वेंदुसि आउं बिजा तीर बिजाया नारा ॾोंदुसि जे तव्हीं झिमरियूं हणंदा आहियो गाॾी ते तीर ठाहे थोड़ दे या आउं थोड़ कराए तीर ठाहे बिजा तीर बिजाए नारा हणंदुसि बड़ा सभु शयूं खपाए करियो ऐं हू ॿाहिरि वेठा आहियूं कराची में साफ़ मूंखे त ॿुॾणु ईंदो आहे चए थो रिकॉर्ड आहे त ॿिन्हिनि असेंबली में हिकिड़ो लफ़्ज़ न ॻाल्हायो आहे लफ़्ज़ छो ॻाल्हाइनि वात पैसनि सां भरियो पियो आहे पेट पैसनि सां भरिया पिया छा था ॻाल्हाइनि मूंखे त उन्हनि सहाफ़ियुनि ते रहम ईंदो आहे कराची में आउं सहाफ़ी ॾिसंदो आहियां फोटा वेठा कढाइनि फलाणो सहाफ़ी फलाणो खान मोला बख्श चांदियो के साथ बात करते हुए बातों को शाबाश हो फलाना सहाफ़ी खुर्शीद शाह के साथ हाथ मिलाते हुए अब तो क्या शाबाश हो फलाणो सहाफ़ी आगा सिराज दुरानी के साथ अहम उमूर पे बातचीत करते हुए फलाना सहाफ़ी निसार अहमद खोकर जाती विसरी वही न मूंखे राति उन्हनि जी विसरी वेंदी आहे जेके भुटे जी फांसीअ ते मिठाइयूं विराईंदा आहिनि निसार खोड़े सां वेठा आहिनि फोटो पिया कढाइनि इफ्तिताही तकरीब में जनाब निसार अहमद खोड़ो के साथ इफ्तिताही तकरीब में जनाब शर्जील इनाम मेमन साहब के साथ साहब ही वेठो आहे मालिक वेठो आहे वरी नवा मालिक पैदा थिया आहिनि
अयाज़ लतीफ़ अली जो मां या उम्मीद न हुई, अयाज़ लतीफ़ अली जो मां या उम्मीद है तो अयाज़ लतीफ़ अली जो वही भिट ते वेही रहे, उते किताब गाड़ो लालचीन खणी 4 ॼणा वेही पढ़नि, मैदान में न निकिरनि, लखे माण्हू मुतहरिक न कनि, संद खे सॾ बनाए आवाज़ बनाए न निकिरनि, कुंड में वेठा हुजनि, त पोइ अयाज़ लतीफ़ अली जे मां उम्मीद है, अयाज़ लतीफ़ अली जो हीअं माना अयाज़ लतीफ़ अली जेका उम्मीद कोन कनि नौकरी में जीअं हज़ारे माण्हू करे, अयाज़ लतीफ़ अली जो उम्मीद हुई हिते कुंड में अचनि, अदबी संगत हिकिड़ो लेक्चर रखाया या सिंध ग्रेजुएट एसोसिएशन, उते 6 माण्हू अचिया, उते अयाज़ लतीफ़ अली जो ॿुधाया त अरबन जे दौर में सिंध कीअं हुई, इन ते ॻाल्हि ॿोल करे न अयाज़ लतीफ़ अली जी ॻाल्हाया, अरबन जे दौर में सिंध कीअं हुई, पत्थर जे दौर में इंसान छा कंदो, अयाज़ लतीफ़ अली जो कड़ो कमु त करप्शन जे ख़िलाफ़ लखे माण्हू गॾु करे कराची वञे, बेदारी मार्च करे, सिंध खे बेदार करे, इहो अयाज़ लतीफ़ अली जो कमु न आहे, जीअं ॿिया क़ौम परस्त ख़रीद कया अथनि, किन के नौकरनि जे आर्डरनि ते, किन के बताखोरी जे एवज़, किन के मुराद अली शाह जे ज़रिए, किन के टप्पी जे ज़रिए, किन के अनवर मजीद जे ज़रिए, ईअं अवामी तहरीक खे ख़रीद कनि, अवामी तहरीक तोड़ विकामंदी, अवामी तहरीक तोड़ कंदी, तव्हांखे जेसीं बीस त नाबूद न करे तेसीं मुक़ाबिलो कंदी। मूं वटि आयो तव्हांजे पासे जो हिकिड़ो पीपल्स पार्टी जो अॻवान, तव्हांजे भरवारे ज़िले जो अॻूणो MNA, पोइ वज़ीर सूबाई, को 3-4 हफ़्ता अॻु में पीपल्स पार्टी जो, लेकिन पीपल्स पार्टी में थोरो अकुल, थोरी सम्झ ऐं थोरी परे जी निगाह रखंदड़ माण्हुनि मूंखे आयो, मुंहिंजे अॼु कीअं यादि कयो, सूरताल ते ॻाल्हि ॿोल थी, मूंखे चयईं त जीअं कंबर शहर में अची सिंध जे बदनाम वॾेरनि खे अयाज़ लतीफ़ अली जो तो चैलेंज कयो, ॿिए कंहिं में मजाल न आहे जो सिंध में अची ईअं उन्हनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाए। मूं चयोमांसि अदा हीअ त हिते आहे, ऐं जंग में वई शहर, जंग हुनजे नाले ते पार्टी बि ठहियल अथव, जंग जे नाले सां, पाकिस्तान वॾी हिकिड़ी, उन जंग शहर में वञी मुझे सरवर बारी ऐं आलिया बानू ऐं लतीफ़ अंसारी पर्ची ॾिनी, पलीजो साहब मोहब्बत में लिखवा, पलीजो साहब इस शहर के हालात थोड़े से मुख्तलिफ हैं, अपनी बातचीत गैर मजहबी और गैर मकामी मसाइल पे रखिएगा। असांजी आदत है भई माण्हू वेह जो ढुक थिया, जियां लुक लगी तीअं रुक थिया। मूंखे उहा ॻाल्हि ज़हन में ई कान हुई, मूंखे ॾिनो पर्ची, मुंहिंजो फर्स्ट क्लास पर्ची मिली ऐं मूं अची खयो मां। मूं चयो अबा अमेरिकी वाजिबुल क़तल कोन्हनि, यहूदी कोन्हनि, फ़लस्तीन में ॿार मारींदड़ कोन्हनि, हिंदुनि जा जेके हथां क़तल थिया माण्हू एक्सप्रेस में ट्रेन में उहे कोन्हनि, जेको अमेरिका वञी बोस्निया यूरोप में बोस्निया सां हशर थियो उहे कोन्हनि, जेको कश्मीर में थियो, तव्हांखे सॼे पाकिस्तान में शिया मिलिया आहिनि, उन्हनि खे ॻोल्हे शीयनि खे वेठा मारियो, जहाद करणो अथव हली वॾियुनि ताक़तुनि साम्राज्य जे ख़िलाफ़ जहाद कयो, शीयनि खे वेठा मारियो। पोइ मूं सॼे हुजूम में मुंहिंजी तकरीर फैल अथव, मूं चयोमांनि त क़ुरान पाक में आहे ला इकराह फिद्दीन, दीन में जबर न आहे, वला तस्बुल लज़ीन यदऊन मिन दूनिल्लाह, तव्हीं ॿियनि जे ख़ुदानि खे बुरो न चओ, मतां हू तव्हांजे सचे ख़ुदा खे बुरो न चवनि, ऐं तव्हीं ॿियनि जे मज़हबनि खे त ठहियो पंहिंजे ई इस्लाम जे पंहिंजे ई मकतब फ़िक्र जे माण्हुनि खे मारींदो त पुछो मान त जेको हिकिड़े फ़ुर्क़े जो माण्हू ॿिए फ़ुर्क़े खे निशानो बनाए मारे उहो मुस्लमान आहे या इस्लाम जो गद्दार, त हज़ारे माण्हुनि जंग में जवाब ॾिनो गद्दार। इस जगह सॼी पते जी बध कयल आहे। Everything has been arranged. Everything has been pre-planned, scripted. स्क्रिप्ट लिखियल आहे। पीपल्स पार्टी के खिलाफ हेतिरो ॻाल्हायो, हिन खां वधीक न ॻाल्हायो। नवाज शरीफ के खिलाफ हेतिरो ॻाल्हायो, पोइ तव्हांखे दलील छा ॾींदा? अदा भला पीपल्स तव्हां लाइ वॾे में वॾो दलील इहो थोरी था चवनि। पीपल्स पार्टी जा एजेंट तव्हांखे इहो कोन चवंदा त पीपल्स पार्टी सुठी आहे, इहो सम्झिजो। पीपल्स पार्टी जो आम वर्कर तव्हांखे इहो चवंदो त ठहियो थी आहे बेनज़ीर सिपाही आहियूं,
पीपल्स पार्टी जा जेके लिकल ऐं ॻुझा एजेंट हूंदा से तव्हांखे ईअं कोन चवंदा पीपल्स पार्टी सुठी आहे। पीपल्स पार्टी जो लिकल ऐं ॻुझो एजेंट तव्हांखे चवंदो अदा आहिनि त वॾा हरामी आहिनि त ख़राब, पर ॿियो वरी केरु चवंदो मुतबादिल न आहे। सॼो ॾींहुं जेको पीपल्स पार्टी जो एजेंट हूंदो उनजे पेट में जेको मरोड़ वट पियो पए वीचारो मरे थो सॼो ॾींहुं मुतबादिल न आहे। अब पंजाब में मुतबादिल कोन हो, पीटीआई ठही वई। इंडिया में कांग्रेस की मुतबादिल बीजेपी, बीजेपी की मुतबादिल कांग्रेस, आम आदमी पार्टी अची वई। उते त भारत जे कंहिं साफ़ ई कोन चयो त मुतबादिल कोन्हे मोदी जो या कांग्रेस जो। मोदी जे खटण बीजेपी जे स्विप करण खां पोइ वरी आम आदमी पार्टी खटी वई दिल्ली में। मुतबादिल जो मक़सद छा आहे? मुतबादिल जो मक़सद आहे त तव्हीं चओ त हिन गाॾे वारे जो कबाब धप वारो आहे, रखियल आहे, ख़राब आहे, इहो न खाऊं, त हूअ अची तव्हांखे चए पोइ घर वेंदे बुख मरी वेंदे, इहो गाॾे वारो अथई कोन, हिन मां ई कमु हलाए, पोइ हाणे हिन टाइम ते केॾा वेंदासीं। पोइ टंडे मोहम्मद खान वारनि खे बि इहा सलाह ॾिनो, पैसा कोन अथव, पैसा कोन अथव, बसि हले कोन थो, तंहिंजे करे खणो कम खे ऐं ठरो वठो। ठरो वठो 100 माण्हू मरी विया। तंहिंजे करे पीपल्स पार्टी जो मुतबादिल जी ॻाल्हि कान्हे। ॻाल्हि इहा थोरी आहे त ख़राब सुठो, ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो माण्हू वाहियात आहे, हिकिड़ो कातिल आहे, तव्हीं उन कातिल हथां इन करे क़तल थींदो जो ॿियो क़तल करण वारो कोन्हे, तंहिंजे करे चवंदो त अदा ॿियो कातिल मूंखे मारण लाइ आई कोन्हे, मुतबादिल कोन्हे, तंहिंजे करे तूं मूंखे जी छुरो हण। अदा धाड़ेल हिन रस्ते ते ॿियो को भलो धाड़ेल कोन्हे। अली गौर बि हलियो वियो, परू बि हलियो वियो, मोहबिशी जी बि हलियो वियो, पकादार शाह बि हलियो वियो, सभु हलिया विया। पहली आउं अकेलो पियो वञा जो फुर करण वारो जवानी कोन्हे, भरिसां मुतबादिल रस्तो आई कोन्हे, तूं अची फुर कर। मिनत करे घिसी करे अदा तूं अदा फुर छो थो कराई? जे मुतबादिल न आहे, को चङो माण्हू न आहे, उन रस्ते खां न बठ, न ॾे वॾेरे खे वोट, तूं पाण वञी बी, पाण नथो बी सघी, ॿियो चङो माण्हू बीहार, उहो नथो बीहारे सघी, त जेको शहर में घटि ख़राब हुजे हुनखे वोट ॾे। जेकॾहिं ईअं नथो करे सघी, वोट न ॾे, बैलेट बॉक्स भले ख़ाली निकिरनि, भले साबित थिए त ॾोकरीअ जे माण्हू, लाड़काणे जे माण्हू, ठटे जे माण्हू, मिठीअ जे माण्हू रद्द करे छॾियो, वोट न ॾिनो, बाइकाट कयूं। मुतबादिल न आहे। 4 अरब 60 करोड़ साल उमिरि आहे धरतीअ जी, उन मां 2 अरब साल ज़िंदगी हुई कान। इंसान खे आए 60 लख साल थिया आहिनि, 6 मिलियन ईयर्स। उन में इंसान जी नॉन हिस्ट्री 5000 साल तारीख़ आहे। उन 5000 साल तारीख़ में मुंहिंजे दड़े जे बारे में ख़बर कान्हे त 5000 साल अॻु में ओचितो शहर केॾां हलियो, ख़बर रुॻो 2000 सालनि जी अॻु अथव। पोइ उन में ही सॼियूं रूह ज़मीन जूं तब्दीलियूं 5 सालनि में ईंदियूं, 5 सालनि में न आई त परेशान थींदो, बेचैन थींदो, कुझु कोन थियो, अदा कुझु कोन थियो, कुझु कोन थियो। अयाज़ती पली जे महिनत कई, क़ौमी अवामी तरीक़े निकिती, कुझु कोन थियो, सिंधी माण्हू मटिजनि। बाबा सिंधी माण्हू मटिजण लाइ जेकॾहिं 1000 साल लॻनि त क़ौमी अवामी तरीक़े नस्ल दर नस्ल, नस्ल दर नस्ल, नस्ल दर नस्ल उन्हनि खे तब्दील करण जी जदोजहद में रहंदी। 1000 साल लॻनि। हिकिड़ी मां हिकिड़े ॿार खे पेट में ताते वॾो करे 16 साल उनजे बालिग़ थियण जो इंतज़ार करे थी, त हू पंहिंजे पेरनि ते बि 16 साल न्याणी ऐं पुट जे वॾे थियण जो इंतज़ार थिए थो। शनाख्ती कार्ड लाइ 18 साल। तव्हांखे सिंध में 2 साल में तब्दीली खपे। 5, 6, 7 करोड़ माण्हुनि जी तब्दीली, मां खे लॻनि 17 साल, 16 साल। तव्हांखे सॼी सिंध 7 करोड़ सिंधी मटिजण लाइ खपनि। हिकिड़ी इलेक्शन, 2 इलेक्शनूं, 3 इलेक्शनूं। तव्हांखे जेकॾहिं 1000 साल लॻनि ऐं तव्हीं पंहिंजी क़ौम जी तक़दीर तब्दील करे वञो, इहो त सौदो सस्तो आहे। तव्हांजा 100 जनम हलिया वञनि ऐं तव्हांजे ईंदड़ 1000 लखे जनमनि में ईंदड़ सिंधी माण्हुनि जो मुस्तक़बिल तब्दील थी वञे, त इहो सौदो सस्तो आहे, महांगो आहे? सस्तो आहे, इहो सस्तो सौदो। तव्हां मां जेका हिते का मां वेठी आहे, हिते को पीउ वेठो आहे, उहो पंहिंजे बचनि खे पढ़ाए वञे ऐं उहो बच्चो पंहिंजे बचनि खे पढ़ाए, ऐं उहा तबाही आंदल हिकिड़े वीरान, हिकिड़े बर्बाद थियल ॻोठ जा ॿार अलामा दाऊद कोठा थियनि, शमसुल उलमा मिर्ज़ा खलीज बेग थियनि, उहे गंबट ऐं उहे ज़ेबिस्ट जहिड़ा ऐं उहे IBS सखर जहिड़ा इंस्टीट्यूट ठाहिनि, उहे अस्पतालूं खोलीनि, उहे डॉक्टर अदीब रिज़वी थियनि, उहे इब्राहिम जोया, सोभा ज्ञानचंदाणी, रसूल बख्श मलीजा, शेख अयाज़, उस्ताद बुखारी, अमर जलील, रशीद भट्टी, तनवीर अब्बासी, इब्राहिम मुंशी, सरवेज सजावली ऐं मोहम्मद खान मजीदी, तारिक अशरफ ऐं नसीम खरल थियनि। सौदो सस्तो आहे।
ये सस्तो सौदो तंहिंजे करे डोकरी जा सिंधियो ये तव्हांजो भाउ आयाज़ लतीफ़ पलीजो हिन जलसे में तव्हां वठी पैगाम खणी आयो आहे। भले वॾेरा हिकिड़ी जंग खटनि आईंदे 50 जंगूं खटनि पाण खे शिकस्त मथां शिकस्त ॾींदा रहनि सिंधी आवाम पंहिंजो क़दुरु न करे सिंधी आवाम पंहिंजो जेको मुल्ह आहे क़ौमी अवामी तहरीक जी जेका क़ुर्बानी आहे उन खां इंडिफरेंट रहे ला ताल्लुक बणियल रहे पर तव्हीं सिंधी आवाम लाइ आयो सिंध तव्हां लाइ कान्हे। Ask not what your country can do for you. Ask what you can do for your country. इहो न पुछो त तव्हांजो मुल्क तव्हां लाइ छा थो करे इहो पुछो त तव्हीं पंहिंजे वतन लाइ छा करे सघो था। सवाल तव्हां खां आहे तव्हांजे मुल्क खां कोन्हे। तंहिंजे करे तव्हांजो ई भाउ तव्हां मां इहा उमेद थो करे ऐं आख़िर में तव्हां खां इहा तवक़ो थो रखे कुछ न खपे न को वोट न को लॉन्ग मार्च न को पंध न को सिर न को रत न को पधर हिकिड़ो वाइदो त सिंध जी सुजाॻीअ लाइ ईंदड़ सॼी ज़िंदगी पंहिंजे वसाए विढ़ंदा रहंदो। जे सम्झो था त हथ मथे कजो जे सम्झो था कमु ॾुखियो आहे त हथ हेठि करे कंधे हेठि करे ईअं महसूसु कराइजो त ॼण तव्हां ॿुधो ई वाइदो आहे। नारायण 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 सिंध।